सिंध जे शाइर अदीब ऐं अॻूणे सेनेटर यूसुफ शाहीन जो पुट अकबर यूसुफ दाऊद पोटरो अमरीकी सेनेट लाइ मज़बूत उम्मीदवार तौरु उभरी साम्हूं आयो आहे। अकबर यूसुफ दाऊद पोटरो खां अमरीकी सदर जो बाइडन जे टिनि सलाहकारनि इंटरव्यू कयो। अमरीका जे सदर जो बाइडन अकबर यूसुफ दाऊद पोटरो सां 2.5 मिंटनि ताईं ॻाल्हि ॿोल कई ऐं खेसि गर्मजोशीअ सां मुबारकूं ॾींदे चयो त तव्हां पहिरियां पाकिस्तानी अमरीकी सेनेटर थींदा। अमरीकी सदर जो बाइडन अकबर दाऊद पोटे खे 13 फरवरी 2024 ते वैलेंटाइन डे जे मौक़े ते व्हाइट हाउस अचण जी बि दावत ॾिनी। अकबर दाऊद पोटरो अमरीकी शहरी आहे जेको गुज़िरियल 32 सालनि खां उते ह्यूस्टन में रहे थो। हू उते रेडियो ऐं टीवी जो एंकर पर्सन पिणु रही चुको आहे जेको शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, संजय कुमार, नसीरुद्दीन शाह, अनवर मक़सूद, तारिक अज़ीज़ ऐं ॿियनि केतिरनि ई मशहूर शख़्सियतुनि जा इंटरव्यू करे चुको आहे। PTI जे अॻूणे चेयरमैन जॾहिं वज़ीर आज़म हो त उन वक़्तु संदसि कश्मीर लाइ ख़ुसूसी पैगाम अकबर दाऊद पोटे जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो हो, जंहिं ते PTI जे अॻूणे चेयरमैन खेसि फ़ोन करे थोरा मञा हुआ। अकबर दाऊद पोटरो भारत जे नाले वारे अदाकार अमिताभ बच्चन जो वॾो फैन आहे। अमरीकी सदर जी ॻाल्हि ॿोल खां पोइ फौरी तौरु अमिताभ बच्चन अकबर खां फ़ोन करे पुछियो त छक्का मारदी आहे।